सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। हींअर ताईं त यार जे पेरनि हेठां ज़मीन बि निकिरी वई हूंदी ऐं दिमाग़ चकराईंदो हूंदुसि। शेर अली जो दिमाग़ त फिरी वियो हूंदो बाबा साईं, पर हुन में कोई शक न आहे जो हाणे उहो पलांदे जो सोचींदो हूंदो। अॼु त हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, छा भला तव्हां शेर अली जे पलांद खां डिॼो था या? न बाबा साईं, डिॼूं कोन था, सोचूं इहो था त हुनखे अहिड़ो मौक़ो न ॾियूं जो सुभाणे हू पलान करे। शेर अली खे हिकिड़ो चकर मौक़ो ज़रूरु ॾिबो करी, थोरो असां बि त ॾिसूं था हुन में दम केतिरो आहे। छा सिजावल खान सां दुश्मनी करण जे लाइक़ बि आहे या न? बाबा साईं, अञा त तव्हां इहा ॿाराणी रांदि कई आहे। सही थो चई अकबर, रांदि त असां ॿाराणी पिया था खेॾूं, पर मां इहा रांदि ॼाणे वाणे पियो थो ॿाराणी खेॾां। थोरो असांखे त ख़बर पए इहे जेको शेर अली चई थकिजे नथो। ॾिसूं था हिन में दम आहे केतिरो। वॾा ही शेर अली खे वॾो झटको मिलियो अथई, जीअं न हुनजी असांजे मथां नज़र पई त सफ़ा वाइड़ो थी वई। मां त शेर अली कॾहिं सोचियो ई न हूंदो त को असां हुनजे मथां इंसी दाख़िल कराई। इहे बि जॾहिं पेर निकिरंदसि न त पोइ ख़बर पवंदसि न कि इहो कमु हीअं बि थी सघे थो। शेर अली त असांजे मथां फुर जो केस करे ऐं असांखे चालान कराइण पियो चाहे। शेर अली जे माण्हुनि जो रत सम्झो त पाणी हो जेको ईअं ई वही हो। ॻाल्हि ॿुध, तो असां आहे बिल्कुलु वेठो आहे तुंहिंजे साम्हूं। 2 ॾींहंनि में मां शादी थो कयां, उनजे करे पहिरियां ई तोखे ॿुधाए थो छॾियां त घर मुंहिंजो ख़ाली कर। पुट इहा ॻाल्हि त मां 1000 चकर हिनखे चई आहे, पर हिन जे दिमाग़ में वेह ई कोन थी। अरे मुंहिंजे दिमाग़ में वेह थी, पर मां इहो थो सोचां जे मिसाल मां घर छॾे वञा त वञा काॾे। ठीकु खयो आहे तुंहिंजो असां, सॼी ज़िंदगी हिन घर में तूं वेठो फुफी काॾे वई न पंहिंजे घर, पर तूं बि वञ। इहा न आहे पुट, को तो सॼो ठीकु वाक़ई में कोन कयो आहे, पर मसालो इहो आहे त मां वेंदुसि न ऐं ॻोठ मुंहिंजा भाई मूंसां कोठा ठाहिनि आहे। इन जे करे मां बि सालू वांगुरु कुंड पासो वठियो केर के जहाँ ते पियो हूंदुसि, तव्हांखे परेशान कोन कंदुसि। अरे ॿुध, मूंखे इहो तुंहिंजो धमचर पसंदि कोन्हे। ॻाल्हाई थो त साहब कोन थो खणी। शादीअ खां पोइ मूंखे सुकून वठणो आहे, उनजे करे घर ख़ाली कर। इन ॻाल्हि जो तूं मूंखां ज़िम्मो वठ, अॼु खां पोइ को बि धमचर कोन थींदो, तोसां मुंहिंजो वाइदो आहे। जिथे मखण हुजे उते धमचर न थिए, ईअं कीअं थो थी सघे? उहा जा इल्ज़ाम ॾहर मुते सालू, थोरो अकुल करो। अरे बस वधीक ॼाणी न, मुंहिंजी शादी खां पोइ घर मूंखे ख़ाली खपे, उनजे करे निकिरण जी कर। तो न चई आसानी आहे भला, जेकॾहिं मूंखे वञिणो ई आहे हितां त पोइ शादीअ जो इंतज़ारु छा कया, पोइ निकितो हलियो थो वञा आहे। मां तुंहिंजी मर्ज़ी, सुबुह जो वञी या शादीअ खां पोइ, पर मूंखे ही घर ख़ाली खपे। ॿुधी न, मां हाणे हिते बर्दाश्त कोन कंदुसि। साहिब ॿुधई छा चई वियो? शाबाश, सामान ॿधु, जान छॾा। एतिरो आसानीअ सां त मां घर कोन छॾींदुसि, भली मूंसां चवे या मूंसां जो पीउ अचे न पुठो। हा न नाचे त कोन थो न, मुंहं ते तवी साने जंहिं महिल वेठो त मां घर कोन छॾींदुसि। तूं चुप कर चपचा, तूं त फसड़ी कराई, इज्जत सां रहियो पहुच, हुनखे बछड़ा लाइ छा चई जो हाणे जॾहिं घर निकिरूं आहे। तव्हां छा था सम्झो? तरेस मूंखे हुकुम ॾींदो ऐं मां माठ करे वेंदुसि। ॾिसां इन मूसा जी हिते जंज कीअं थी अचे ऐं कीअं थो घोट थिए। हा मुआ, तुम्हें एतिरी छाप आहे जो तूं मूसा जी ॼञ खे हितां घर तां मोटाए? गंद थींदो हिते, वॾो गंद थींदो। ही छोरी कॾहिं बि हितां कुंवार थी कान निकिरंदी, ऐं जॾहिं महिल मूं पादर खयो न त पोइ तूं ई मूंखे चवंदी कीअं माना? मूंखे सिर्फ़ एतिरो ॿुध त मुंहिंजी शादी में तोसां कहिड़ो मसलो थिए जो तूं पंहिंजा होश विञाए वेठो आहीं? इहो उहो ई मूसा आहे, उहो ई साॻो जंहिं असांजी छोरी खे भॼायो। यादगिरी लही वई अथव छा? जंहिंखे मूसा भॼायो उहा नवाब खान जी ज़ाल हुई। जेकॾहिं मुआ नवाब खान खे गैरत न आई त तूं पंहिंजो छो थो होश विञाए?
न जेकर वडेरो बेगैरत थी वञे त छा मां बि बेगैरत थिया? मूंखे ख़बर आहे त तूं केतिरो गैरत वारो मुड़ुसु आहीं। ज़बान बंदि रखनी भागी तो मुड़ुस खे बेगैरत चई। अॼु तोखे कोन छाड़ींदुसि। होश न विञाए बुआ। छॾ अदी छॾ हिनखे। मां चवां थो या ज़बान बंदि रख बंदि रख। मां चवां थी अदी खे छॾ, घणो तंग न कर अदी खे। तूं विच में न अच निभागी छोरी। खुदा कंदो त तुंहिंजो कारीअर ते पेर पवंदो मुआ ऐं तुंहिंजो लाश गॾह गाले ते ईंदो। मीर मूंखे सच सच ॿुधा त मूं तोसां कहिड़ी गदारी कई आहे जो दरिया ख़ान मूं मथां इल्ज़ाम हयो आहे। बख्शिल मूं त दरिया ख़ान सां तुंहिंजी का बि शिकायत न आहे। थी सघे थो त दरिया ख़ान खे तुंहिंजी किथे गदारी नज़र आई हुजे। इहो सरासर मूं मथां ग़लति इल्ज़ाम आहे मीर। बख्शिल जेकॾहिं दुरू ग़लति आहे तो गदारी भी ना है कई पोए तू होश छो पे विञाई? थधो थी मीर ज़ाहिर आहे ग़लति इल्ज़ाम लॻे थो त कावड़ त ईंदी न। बख्शिल तूं जॾहिं चोर खे चोर चवंदे न त पोइ हिनखे कावड़ त लॻंदी न। सोडल सही थो चवे। जेकॾहिं चोर खे 10 दफ़ा चोर चओ न उनखे कावड़ त लॻंदी न। नज़ीर नंढड़ी ॻाल्हि ते बख्शिल होश विञाए अची हिते पहुतो आहे। बख्शिल परेशान न थी, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। वॾो आया घोट थियण या दिलि दिमाग़ मां ॻाल्हि कढी छॾ ऐं तूं मुंहिंजे दर ते ॼञ वठी ॾे ऐं कुंवार वठी वेंदे। मां या बकवास आज कई थई हींअर मूंसां न कजाए। ॿीहर मां इहा बकवास कई न त तूं छा कदे मूंखे? मुंठी मरोड़े छॾींदोसांइ जेकॾहिं मुंहिंजी शादी में को मसलो कई त। अड़े तुंहिंजी धी सां त शादी कोन थो कयां न जो होश खणी विञाया अथई। मूं बल मुंहिंजी थी आहे, मूं पाली आहे, सम्झ मुंहिंजी थी आहे मूंसां थी आहे। अड़े तो चढ़े कमीने खे मां चङी तरह सुञाणिया जेको पंहिंजी ज़ाल ऐं धी जो सजण न थियो उहो सालीअ जो वरी कहिड़ो सजण थींदो। कन खोले ॿुधी छॾली मां। मूं मुंबल सां शादीअ जो वाइदो कयो आहे। हाणे जेकॾहिं इहा शादी तूं इज़त सां थियण ॾींदे ऐं का बि शरारत न कंदे त पोइ मां बि तुंहिंजी इज़त कंदुसि। पर जेकॾहिं थोरी बि शरारत कई त टंकूं बाहूं भञी कमरे में उछलाए छॾींदोसांइ। वॾो आयो आहे मूसा जी शादी में शरारत कर। कमीणो कंहिं जाइ जो। ही त शुरुआत आहे मूसा। अञा त फिल्म हली किथे आहे? हे त रुगो टेलर पिया था हलन। टेलर ख़बर पोइ पवंदई जॾहिं पेर कढंदोसांइ। छो लीमो मिठो बाहे त खटो बाहे। शेर अली बराबर हींअर पलांदे जो सोचींदो हूंदो पर मां चाहियां थो त शेर अली असां सां पलांद करे उन खां अॻु तव्हां टई वञी शेर अली सां अहिड़ो त धक करे अचो जो शेर अली खे ॾींहं में तारा नज़र अचे। बाबा साईं पलांद में घणो कुझु थी चुको आहे। हाणे उनजे मथां वार करण जी का बि ज़रूरत न आहे। अकबर जे करे तव्हांखे शेर अली जा होश खटा करणा आहिनि त पोइ हुनखे का बि मोहलत न ॾे। शेर अली त इहो सोचींदो हूंदो त असां हुन सां पलांद करे चुका आहियूं ऐं अॼु राति असां सुकून जी निंड सुम्हंदासीं। पर मां चाहियां थो त तव्हां टई अॼु राति शेर अली जे ॻोठ में शेर अली जेको ढोर काहे वञी कसाई खां घुराए छॾ जीअं हुनखे ख़बर पवे सजावल ख़ान जॾहिं बि कंहिंसां दुश्मनी वारींदो आहे त निंड ठाहे कंदो।
बल्कि पंहिंजे दुश्मननि जूं मुंहिंजूं हराम करे छॾियो। बाबा साईं जेकर तव्हां इहो चाहियो था न त पोइ असां माठ करे वेहण वारा न आहियूं। राति शेर अली जे ॻोठ में दाख़िल थी ऐं उन जो ढोर कढी ईंदासीं। करीब ढोर कढी किथे पहुचाइणो आहे या अकबर खे ख़बर आहे। तव्हां बिल्कुलु चकर ढोर कढी उन कासाई वटि पहुचायो। बाक़ी इन शेर अली खे पंहिंजे ढोर जो हिकिड़ो कुझु बि नज़र न ईंदो। पतंदो सॼी तर में ॻोल्ही त ढोर खे ज़मीन खाई वई या आसमान बीही वियो। बाक़ी ढोर जी जेका क़ीमत मिले सा त टई पाण में वंडे विराए खाइजो। बाबा साईं इहो वंड शेर अली मां ज़रूरु कढंदासीं। हुनजो कुझु हिसो शेर अली ॾे बि मोकिलींदासीं बाबा साईं। बाक़ी शेर अली ॾिसजो त सुबुह जो तव्हांजी औताक ते मुंहुं मथो पिटींदो अचे हिते पहुचंदो। भले नी शेर अली खे बि त थोरो ख़बर पवे त सिजावल कहिड़ी शइ जो नालो आहे। वक़्त मां तोखे हाणे फुल इजाज़त ॾेई छॾी आहे। तोखे जिथे बि न मीर मिले लेटाए लेटाए मारीस, अॻियूं पोयूं कसरियूं कढीस, सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणजांसि। जे मीर मूंखे नज़र आयो न त मां उते पूरो करे छॾींदोसांसि। चाचा साईं मां तव्हांजे करे हर ॻाल्हि खे दरगुज़र कयो, पर हाणे जेकॾहिं तव्हांजो हुकुम मिलियो आहे न त मीर हिकु हफ़्ते जे अंदरि मुअल हूंदो। सोट मीर तुझे मारण जो नाहे। तू जेॾी बि कोशिश करी पर तू उनखे ज़रो बि नुक़सान नथो पहुचाए सघी। मां चवां थी उन खां परे रहिजांइ। केरु कंहिंखे नुक़सान पहुचाए सघे थो? सोटी या तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। मूं मीर खे रोके छॾियो हुयो तॾहिं तूं ज़िंदा आहीं। जेकॾहिं मां न रोकियांस न त तूं हिनमहिल ताईं बस राणी बस। असांजे साम्हूं वेठी टीको करी दुश्मन खे बि थी साराई। ॿीहर उन्हनि जो नालो मां तुंहिंजी ज़ुबान ते न ॿुधां, न त इहा ज़ुबान काकड़े मां कढी चंदुसि आहे। मूंसां असांजो असल मक़सदु आहे मुंहिंजी भेण खे आज़ाद करणु। ऐं तूं नवाब खान सां असांजे मक़सद खां हटी करे ॻाल्हियूं करे आयो आहे। मीरा हिकु ॻाल्हि त ॿुधाए, जॾहिं ॻाल्हियुनि वक़्तु तूं उते मौजूदु न हुए त पोइ तूं कीअं थो चवीं त मां उन मुतालिक़ उते ॻाल्हियूं न आहिनि कयूं? मूंखे पूरी पक आहे त अदी खे अगवा करण में नवाब खान जो हथ आहे ऐं तव्हां नवाब खान खे मञाइण में नाकाम विया आहियो। पोइ हिन नवाब खान सां ठाह जूं ॻाल्हियूं छो? मीरा हींअर नवाब खान सां ठाह असांजी कामयाबी आहे। अगरि जे मूंसां ठाह कयो आहे न उन में छा थी पियो? ज़रूरु जेसीं ताईं नवाब खान मुंहिंजी भेण खे वापसि नथो करे न हुन सां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। मीरा थी सघे थो तुंहिंजी भेण ज़िंदा ई न हुजे। न मूंसां न, ये नथो थी सघे। नवाब खान मुंहिंजी भेण खे नथो मारे सघे। मीरी इहा ॻाल्हि तूं कीअं थो करी? जॾहिं मुंहिंजी माउ ऐं भेण खे मारे सघे थो त पोइ तुंहिंजी भेण खे छो नथो मारे सघे? सच कॾहिं नवाब खान मुंहिंजी भेण खे मारे छॾियो आहे पोइ असां हुन सां ठाह छो कयूं? मीरा हिन वक़्तु ठाह ई असांजे फ़ाइदे में आहे। तूं उन इहा ॻाल्हि खे छो नथो सम्झी? सच कॾहिं तव्हां नवाब खान सां ठाह कयो आहे त तव्हांजी मर्ज़ी, मां तव्हांखे नथो रोकियां, पर मां नवाब खान सां ठाह न कंदुसि। नवाब खान जे हथां तड़पी तड़पी मरण खे तरजीह ॾींदुसि, पर ठाह कॾहिं बि न। मीरा 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 वञण ॾिस दुरू कोन मणंदो। ऐं न मीर जो ज़िद, इहो ज़िद ई हिनखे हिकिड़े ॾींहुं माराईंदो। मूंसां मीर दोस्त आहे, उनखे असां ईअं अकेलो छॾे ॾियो? मञा थो दुरू त नवाब असांजो सजण कोन्हे, पर मीर मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। मां हिन ये नवाब सां हथ मिलाए हिन गिदड़ खे पंहिंजी ॿिर मां ॿाहिरि कढणु थो चाहियां। जीअं ई मूंखे मौक़ो मिलियो न हिन ये नवाब खे पूरे करण में मां देरि ई कोन कंदुसि। ओसी ताईं साईं असांजे हिन यार मीर खे सब्र पियो अचे न। अस्सलाम वालेकुम। भले आए नवाब खान। सजावल मूंखे इंतज़ार हो त तूं पंहिंजे दोस्तनि खे वठी मूं वटि ईंदे, पर न ॼाण तूं अलाए कहिड़नि ख़फ़नि में गुम आहे। मजबूरन मूंखे पाण अचिणो पियो। नवाब खान ख़फ़नि खां त मौला ॾींदो पना। हा बाक़ी थोड़ी कुछ चिंताऊं हुन जंहिंजे करे मां न अची सघियुसि। हाणे ॿुधायो त
कॾहिं तव्हां पंहिंजी संगत खे मूं वटि माफ़ी वठण जे लाइ वठी ईंदो? नवाब खान तुंहिंजे विच में को अहिड़ो मुआइदो त न आहे त मां संगत खे वठी अचां तोखां अची माफ़ी वठे? ग़लति ॻाल्हि न कर सजावत। तूं फ़ाइदो कयो त तुंहिंजी संगत मथां मां केस ख़तम कंदुसि त तूं संगत खे मूं वटि वठी ईंदे। अलाए मूंखे त इहा ॻाल्हि यादि न आहे, बाक़ी मूं ॻाल्हियुनि लाइ चयो संगत खे वठी कहिड़े बि बहाने पर संगत खे तूं वठी त कोन आहे न मूं वटि। हाँ वठी कोन आयुसि, इहा ॻाल्हि आहे, पर नवाब खान जॾहिं तूं भारे थींदे त मां संगत खे वठी ईंदुसि। मां वरी कहिड़ो जबल खे कुलो ॾेई वेठो आहियां? कहिड़ो मूंखे कमु कार आहे? मां त फ्री आहियां, जंहिं वक़्तु बि तव्हां चाहियो संगत खे वठी अचो मूं वटि। चङो नवाब खान, मां संगत सां थोरो ॻाल्हायां, ॻाल्हि लाइ बि ॾींहुं खणी रखे वठंदासीं, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। हाणे हिन कम में देरि न थियणु घुरिजे। तव्हांजी सॼी संगत आज़ादु आहे, हुननि जे मथां को बि केस कोन्हे, को नई वरी पुलिस जो ज़ोर आहे। जेतिरो जल्द थी सघे पंहिंजी संगत खे मूं वटि वठी अचो। हाणे को बि बहानो न हलंदो, सुभाणे खां हेठि मथां ई थी त हुनजो ज़िम्मेवार मां तव्हांखे सम्झंदुसि ऐं हुनजो पाव पलांद बि वठंदुसि, ॾंड ॾोह बि। इनजो ज़िम्मेवार मां हुउसि, वरी को नओं ड्रामो रचाए हिते आयो आहे, ॼण मां हिनखे सुञाणे मां ज़िम्मेवार हुउसि। मूसा मीर हितां होश विञाए निकितो आहे। त पोइ छा कंदो मीर? हाँ छा कंदो मीर? नवाब खान हिकु अज़दा बला आहे, मीर उनखे कुझु बि कोन करे सघंदो। जेकॾहिं नवाब खे मारणु एॾो सोनो हुजे हा न त अॼु मुंहिंजे हथां नवाब पूरो हुजे हा, या सिजावर खान उन नवाब खे पूरो करे छॾे हा। मीर जॾहिं नवाब जो रुख कयो न त पाण मरंदो ई। पोइ छा मीर खे असां मौत जे मुंहं में अकेलो छॾे ॾियूं? गुरु हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ, मुंहिंजी ॻाल्हि मीर न अॻु में सम्झी न ई वरी हिन महिल सम्झंदो। जेकॾहिं एॾो ई मीर ते तोखे काकाव थो अचे न त पोइ वञी मीर खे सम्झाईंसि, न तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वञे। मीर नवाब खान खे कुझु बि नथो करे सघे, पर पाण मरंदो। हाणे ॻाल्हि सम्झ में तोखे अचे थी न? तूं जेकॾहिं संगत जी सलाह ते न हलंदो त मरंदो। उन करे थो चवां त मीर खे वेहारे उनखे सम्झाइणो पवंदो। न तुरू, मां मीर खे खणी सम्झाई। मीर जे सिर जे करे मां चाचा पावल खे मुंहुं ॾिनो, उहो बि मूं ते थार कावड़ियो थो वञे, पोइ बि उनखे का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। मीर हर चकर पंहिंजी ॻाल्हि हलाईंदो आहे, उन जे करे चवां थो तुरू त हाणे मां मीर जे विच में कोन ईंदुसि। मूंसा ॻाल्हि ॿुध, तूं विच ते अची या न अची, मां सॼी संगत खे अलॻि करणु नथो चाहियां। यार मस मस त असां पाण में मुठ थिया आहियूं। तूं छा थो चाहीं? तूं इहो थो चाहीं त कणो कणो थी अलॻि थी वञूं? त पोइ वञ तुरू, वञ मीर ॾे। जेकॾहिं हू तुंहिंजी ॻाल्हि मञे थो त हुनखे हिते वठी अच। बाक़ी हा हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, हर चकर हाणे मीर जी ॻाल्हि कोन हलंदी। जीअं मां चाहींदुसि न उहो ई थींदो। मूंसां मां कोशिशि कयां थो त मीर खे अलाह कंदो ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। मूसा खे मूं पंहिंजो भाउ सम्झो। इहो सोचियमि त जेकॾहिं मूसा नवाब खान सां ठाह थो करे त हिन में असां सभिनी जो भलो आहे, पर न, मूसा सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजो मफ़ाद हासिल करणु थो चाहे। मीर, मूसा दरिया खान तुंहिंजो साथ ॾियनि या न ॾियनि, पर मां तुंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु आहियां। मीर, असां तुंहिंजो साथ ॾींदासीं, पर संगत में इख़्तिलाफ़ न थियणु घुरिजनि। मीर, सोडल सही थो चवे, मूसा ऐं दरिया खान खे संगत में अकेलो नथो छॾे सघिजे। नज़ीर, इन वक़्तु मूसा पुराणा पलान करणु थो चाहे। चवे थो त नवाब खान मुंहिंजी मां ऐं भेण खे मारे छॾी, पोइ जेकॾहिं तुंहिंजी भेण खे मारे छॾी त छा थी पियो? मूंखे नथो लॻे त मूसा एतिरो ख़ुदगर्ज़ बणिजी सघे थो। बाक़ी छा मां कूड़ थो ॻाल्हायां सोडल? मीर, मूसा ऐं दरिया खान खे छॾ, तूं असांखे इहो ॿुधा त असांखे हाणे छा करिणो आहे। बख्शल, नवाब खान खे पूरो कर। जेसी ताईं नवाब खान जीअरो आहे न, असां मां को बि सुख सां जी कोन सघंदो। मीर, नवाब खान खे मारण जे अंजाम जी तोखे त ख़बर हूंदी। जेकॾहिं असांजो मौत थियो त छा थी पियो? जेकॾहिं असीं मरी वियासीं न
त बि ख़ैर आहे। घटि में घटि ॿियनि ग़रीबनि जी त नवाब खान मां जान छुटी पवंदी न। मीर नवाब खान जे मारण जो प्रोग्राम ठाह, असां तोसां गॾु आहियूं। हा बख्शल, मूंसां ई दुरू साथ ॾियनि या न ॾियनि, पर हाणे हिन नवाब खान खे पूरो करणो आहे। जेको थियो ॾिठो वेंदो। अकबर मूसा त हींअर पंहिंजे खफ़े में आहे ऐं मीरा पंहिंजी भॼ भॼा में। अञा ताईं मीर जी भेण त वापसि थी बि न आहे। मूंखे सम्झ में नथो अचे अकबर त इहो मीर आख़िर नवाब खान सां ॻाल्हाइण लाइ राज़ी थींदो कीअं? बाबा साईं, हू त असां सभु कोन था ठहनि, पोइ तव्हांजे चवण ते हू नवाब खान सां कीअं ॻाल्हियूं कंदा? बाबा साईं, नवाब खान वॾो शातिर माण्हू आहे। ठाह करण खां पोइ बि हू चाल पंहिंजी विढ़ंदो ज़रूर। बाबा साईं, माजे सही पियो चवे। पहिरियां इहा तव्हां जांच कयो, जिन औरतुनि खे तव्हां अमान ॾियारे हितां रवानो कयो, छा नवाब खान उन ते ज़ुल्म त कोन थो करे? इहा त मूंखे बि ख़बर आहे अकबर त नवाब खान जे कंहिं बि वाइदे ते भरोसो त नथो करे सघिजे, पर पोइ बि संगत खे हिकु जाइ ते इकठे करण जे लाइ नवाब खान सां ठाह ज़रूरी आहे। बाक़ी अकबर जेकॾहिं संगत ठाह नथी करे त पोइ इहा पक ॼाण त इहो नवाब खान सॼी संगत खे वरी सागन कूड़नि केसनि में फासाए कंदो चट। बाबा साईं, तव्हां ॻाल्हाए ॾिसो न संगत सां, छा उहा तव्हांजे चवण ते हिकु जाइ ते गॾु थींदी? बाबा साईं, जेकॾहिं तव्हां चओ त मां मीर ऐं मूसा सां मिलां। अकबर, इहो निभागो मूसा त मुंहिंजे नियापे ते ईंदो, ताकी तूं वञी मीर सां मिल। उनखे चईसि त मां हुन सां मिलण थो चाहियां ऐं सुभाणे खे ॾींहं में हुनखे कहिड़ी बि हालत में हिते घुराए। मीर जे मिलण खां पोइ ई ख़बर पवंदी त संगत जो राज़ आख़िर आहे छा ऐं हू चाहे छा। बाबा साईं, मां कोशिशि कयां थो शाम ताईं मीर खे नियापो ॾेई थो अचां। अकबर कीअं बि करे मीर सां मिले ते वठी अचीसि, छो त हुनजे मिलण खां पोइ ख़बर पवंदी त संगत नवाब खान सां ठाह करण लाइ राज़ी आहे बि सही या न। सरना बेगम, मूसा शादी करण थो चाहे, हिन छोरी मूमल सां, ऐं मूं हुनखे इजाज़त ॾेई छॾी। साईं, किथे इहे तव्हां हद खां वधीक त मूसा खे छूट कोन पिया ॾियो? मां मूसा खे छूट कोन थो ॾियां, बल्कि मां हिन मूसा जी कमज़ोरी थो जाचां। तव्हांजो मक़सद त शादी खां पोइ मूसा जी पंहिंजी ज़ाल कमज़ोरी थी वेंदी? हा ज़रूर। पहिरियां जॾहिं मूसा जी माउ ऐं भेण ज़िंदा हुया त मूसा मूं वारे झुकियल हो, पर हुनजे मरण खां पोइ मूसा आज़ाद थी निभागे खे जान जो ख़ौफ़ ई न। जॾहिं शादी कंदो न त पोइ मूसा जी ज़ाल मूसा जी कमज़ोरी बणिजी। सही था चओ साईं, मूसा पंहिंजी माउ ऐं भेण खे मारण खां पोइ पंहिंजी ज़िद जे करे हू इहो न चाहींदो त किथे मुंहिंजी ज़ाल बि मारिजी वञे। शादी खां पोइ मूसा खे ज़ाल जे मौत जो हर वक़्तु ख़तरो रहो ऐं मूसा मूं साम्हूं रुकियल हो। तव्हां छा था सम्झो साईं त इहा छोकिरी मूं महिल मूसा सां शादी करण जे लाइ राज़ी थींदी? छोकिरी हिन वक़्तु अज़ाब में, हिन करे छोकिरी मूसा सां शादी करण जे लाइ तयार आहे। असुल मसइलो आहे न लीमे जो, जेको गंद थो करे। लीमे जी निड़ी जे मथां जॾहिं मूसा लत रखंदो न, इहो लीमो पाणे माठ थी वेंदो। जेकॾहिं इहा छोकिरी राज़ी आहे त पोइ साईं देरि न कयो। हाज़िर ज़रीना बेगम, हाणे न शादी कराइण में मां देरि न कंदुसि, छो जो इहा शादी मूसा जे लाइ शादी न पर लगाम लगाम। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।